फ़लस्तीनी सां इज़हार हमदर्दी तौर टने आदम मुख़्तलिफ़ सियासी ऐं मज़हबी पार्टियुनि पारां धार रैलियूं कढियूं वयूं। फ़लस्तीन जे हक़ में इसराइल जी बर्बरियत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। रिपोर्ट मूजिब इसराइल पारां फ़लस्तीन जी सरज़मीन खे रत में विञाइण ख़िलाफ़ टने आदम में शिया उलमाए काउंसिल, जमायत अहले सुन्नत, शबान ख़त्मे नबूवत, जमायत इस्लामी, MQM पाकिस्तान, ज़िलो सांगड़, तहरीक लब्बैक पाकिस्तान, अंजुमन ताजरान, टंडो आदम ऐं ॿियनि सियासी ऐं मज़हबी जमायतुनि पारां धार रैलियूं कढी एम.ए. जना रोड ते एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते रैलियुनि खे ख़िताब कंदे अहले सुन्नत जे अलामा सैयद हुसैन शाह जीलानी, मौलाना अनवर अली कादरी, MQM जे आरिफ शेख, मोहम्मद अली शाह, शिया उलमाए काउंसिल जे हुसैन अब्बास चगताई, जमायत इस्लामी जे मुश्ताक दल, अब्दुल सत्तार अंसारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त फ़लस्तीनियुनि मथां इसराइल जो ज़ुल्म करे रहियो आहे। हुननि चयो त पाकिस्तानी अवाम जूं फ़लस्तीनी अवाम सां इज़हार हमदर्दी कनि था। हुननि चयो त इस्लामी मुल्कनि जे गॾियल तंज़ीम खे बि अखियूं खोलणु घुरिजनि ऐं इसराइल खां अखियुनि में मिलाए फ़लस्तीन जी हिमायत कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची